अवांखे आगाह कंदासीं। फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी थी आहे। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। सिविल सोसाइटी जे वकील फैसल सिद्दीकी तरफ़ां दलील ॾिना पिया वञनि। अवांखे ख़बर ॾियनि पिया फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। सिविल सोसाइटी जे वकील फैसल सिद्दीकी तरफ़ां दलील ॾिना पिया। अवांखे ख़बर ॾियनि पिया फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी थी आहे। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। फौजी अदालतुनि में नासिर तव्हांखे आगाह कयूं पिया। सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी थी आहे। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। सिविल सोसाइटी जे वकील फैसल सिद्दीक तरफ़ां दलील ॾिना विया आहिनि। वधीक अपडेट वठंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, वधीक आगाह कजो। बिल्कुल सुप्रीम कोर्ट की आईनी अदालत में फौजी अदालतुनि में सिविलियन के ट्रायल खिलाफ़ दाख़िल इंट्रा अपील ते ॿुधणी इन वक्त में जारी है। जॾहिं त गुज़िरियल ॾींहं में जेकी ॿुधणी हुई उनमें बानी पीटीआई जो वकील अज़ीज़ भंडारी तरफ़ां जेके दलील आहे उहे ॾिना विया। अॼु जेको आहे सो सिविल सोसाइटी के अॻवान फैसल जी तरफ़ां जेके दलील आहिनि फौजी अदालतुनि में सिविलियन जो ट्रायल थी सके थो या नथो थी सके इन हवाले सां जेके दलील आहिनि उहो जेको सिलसिलो आहे उहो अॼु बि जेको आहे सो हलंदड़ आहे। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी जेकी आईनी बेंच है उन आईनी बेंच में फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खिलाफ़ दाख़िल इंट्रा अपीलनि ते ॿुधणी हलंदड़ आहे। अॼु जेको आहे सो जेके दलीलनि जो जेको सिलसिलो आहे उहो जेको आहे सो अदालत तरफ़ां इहो हुकुम ॾिनो वियो आहे त जेके दलील आहिनि जेके बि हिन केस में या इंट्रा अपीलूं जिन बि धुरनि दाख़िल कयूं आहिनि उहे जेके पंहिंजा दलील आहिनि उन्हनि खे अॼु जेको आहे सो मुकमल कयो वञे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहं बि जस्टिस अमीनुद्दीन तरफ़ां इहो वाज़ह तौर ते अज़ीज़ भंडारी जेको बानी पीटीआई जो वकील हो इनखे रिमार्क्स ॾिना विया हुआ त जेको वाज़ह कयो त फौजी अदालतुनि में कहिड़नि शहरनि जो जेको आहे सो फौजी ट्रायल थी सके थो या नथो थी सघे ऐं तव्हां जेको आहे सो इन बाबति जेको आहे सो वाज़ह तौर ते पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे उहो जेको आहे सो अदालत में जेको आहे सो दलीलनि करे जेको आहे सो आॾो आणियो। अॼु बि जेको आहे सो जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी आईनी बेंच फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खिलाफ़ दाख़िल इंट्रा अपीलनि ते ॿुधणी करे रही आहे। ऐं अॼु इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारियो पियो वञे त जेको सिविल सोसाइटी जे अॻवान फैसल चौधरी तरफ़ां जेके दलील आहिनि उहे जेके ॾिना पिया आहिनि उहे जेके सॼो मुकमल कनि था। जॾहिं त वाज़ह तौर ते अदालत तरफ़ां इहो बि चयो वियो हो त जेके ख़ासि तौर ते जेके बानी पीटीआई जे वकील जेको सलमान अख्तर राजा तरफ़ां जेके दलील ॾिना विया जंहिंमें इहो चयो वियो हो त आलमी कानून मुताबिक़ जेको आहे सो फौजी अदालतुनि में सिविलियन जो ट्रायल नथो थी सघे जंहिं ते आईनी बेंच तरफ़ां इहे रिमार्क्स ॾिना विया हुआ त असांखे पंहिंजे मुल्क जो कानून ऐं आइन ॾिसणो आहे ऐं असांखे ॿियनि मुल्कनि जे आइन सां कंहिं क़िस्म जो को सरोशार न आहे। ऐं जेकॾहिं इहो वाज़ह करणु घुरिजे त कहिड़ा शहरी जेके मुल्की सलामती जे हवाले सां जेके हमले में जेकॾहिं मुलवस निकिरे थो त पोइ छा उनजो सिविलियन जो फौजी अदालतुनि में ट्रायल थी सघे थो या नथो थी सघे इन बाबति जेके दलील आहिनि उहो सिलसिलो जेको आहे सो अॼु बि जारी आहे। जी ठीक है नज़ीर, वॾी महिरबानी अपडेट ॾिना।